सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TVHD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामे जी बेहतरीन ऐं नई अपडेट तव्हांखे ॾींदासीं ईंदड़ एपिसोड जे बारे में। छा हाणे मीर जे भेण खे मारियो वियो आहे? इहो इल्ज़ाम नवाब खान ते लॻंदो या मूसा वारनि ते या वरी बख़्त ते? सॼी कहाणी तव्हांखे नंढड़े वीडियो में ॿुधाईंदासीं। वीडियो पूरो ॾिसिजो जीअं त सॼी कहाणी तव्हांखे सम्झ में अचे। लालजान बलोच ऑफिशियल यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइबर लाइक कमेंट शेयर कजो। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त फेसबुक पेज खे बि लाइक शेयर कमेंट कजो। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे वाज़े करे ॿुधायां त हाणे मीर जी भेण जो इल्ज़ाम सॼो मूसा वारनि ते लॻंदो, छो त मूसा वारनि खे उते मीर ऐं बख़्शल ॾिसी वरितो आहे, लेकिन मीर अञा चङी तरह न आहिनि सुञाता। लेकिन इहो सॼो ड्रामो बख़्शल ई रचायो आहे। बख़्शल ऐं वक़्त पाण में मिलियल आहिनि। बख़्शल इहो सॼो ड्रामो रचायो आहे त जीअं दोस्तनि खे पाण में विढ़ायां ऐं इहे सभु पाण में विढ़नि, जीअं मुंहिंजो प्लान पूरो थिए। इन सां वीडियो पंहिंजे पुॼाणी ते पहुतो। वधीक ॿिए वीडियो ते मिलंदासीं। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। खुदा हाफ़िज़।